नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। कराची का खबर नालो सिंध हाई कोर्ट में एंकर मुरीद अब्बास समेत बिन बेन जवाबदारनि जे क़त्ल केस में दहशतगर्दी जा कलम ख़त्म करण बाबत दरख़्वास्त जी ॿुधणी कई। अदालत समूरे धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत तरफ़ां जवाबदार आतिफ ज़मान जी दरख़्वास्त ते निजी टीवी जे एंकर मुरीद अब्बास ऐं खिंज़ हयात क़त्ल केस में दहशतगर्दी जा कलम ख़त्म करण ते फ़ैसिले जे ख़िलाफ़ मुद्दई ज़ारा अब्बास तरफ़ां दाख़िल कयल दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी थी। मुरीद अब्बास जी बेवा ज़ारा अब्बास पंहिंजे मौक़िफ़ में चयो त फ़ैसिले में ॿई मक़तूल खिंज़ हयात खे रोड ते क़त्ल कयो वियो, जॾहिं त दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत जे फ़ैसिले में खिंज़ हयात जो को बि ज़िक्र नाहे कयो वियो। अदालत सिंध जे प्रोसिक्यूटर जनरल सिंध ऐं जवाबदार आतिफ ज़मान ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी कंदे 24 अक्टूबर ताईं जवाब तलब करे वरितो आहे, जॾहिं त पुलिस अञा ताईं फ़रार थियल जवाबदार आदिल ज़मान खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।